अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं सुधीर अमन खट्टर। अवां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक्त जी अहम ख़बर। लाड़कानी जेल सुपरिटेंडेंट इशफाक कलवड़ कैदियुनि खिलाफ़ ऋण ॿारे छॾियो। कैदियुनि जे वारसनि जो जेल सुपरिटेंडेंट खिलाफ़ ॾखण प्रेस क्लब अॻियां एहतजाज। ख़बर मूजिबि लाड़कानू सेंट्रल जेल में कैदियुनि सां थियल ज़ियादतियुनि खिलाफ़ संदन जे वारसनि बाबल खान, रोशन, शहज़ोर अली, सजाद खान, यार मोहम्मद शाहरुख खान, जुमा खान जतोईअ पारां लाड़कानी जेल सुपरिटेंडेंट इशफाक कलवड़ खिलाफ़ एहतजाज कंदे चयो त जेल सुपरिटेंडेंट खे हटायो वञे। हू मज़लूम कैदियुनि सां नाइंसाफ़ी करे रहियो आहे। हुन 7 ॾींहंनि खां कैदियुनि जी मानी पाणी बंदि करे छॾियो आहे, जेका सरासर ज़्यादती आहे। IG जेल नोटिस वठी कैदियुनि सां इंसाफ़ कयो वञे। पानी बंद आहे, बिजली बंद आहे, इशफाक नाजाइज़ थो करे, वॾो ज़ुल्म थो करे, कैदी सां कैदी हिकिड़ो मरी वियो आहे, ॿिया बेहोश लॻा पिया लाड़काणे में। वॾो ज़ुल्म आहे, कैदी सां वॾो कैदी सां पाणी बंदि, बिजली बंदि, गैस बंदि, हर शइ बंदि लॻी पिया आहिनि। त जेल सुपरिटेंडेंट इशफाक कलवड़ हिकिड़ो कैदियुनि सां वॾो ज़ुल्म शुरू कयो आहे। कैदी मज़लूम थींदो आहे, उन्हनि जो हथो बंदि कयो अथई, पाणी बंदि कयो अथई, उहो तड़पनि था पिया। अॼु 10 ॾींहं थी विया आहिनि जो लाड़काणे जेल जे कैदियुनि सां इहो ज़ुल्म हले थो पियो। असां एहतजाज था कयूं ऐं असां वज़ीर आला सिंध साईं मुराद अली शाह खे अपील था कयूं, DIG साहब खे अपील था कयूं पिया त महिरबानी करे नोटिस वठनि, बंदि कयो वञे। ऐं इशफाक कलवड़ ज़ुल्म करे थो, कैदी मज़लूम आहिनि, हुननि जो पाणी बंदि आहे, मानी बंदि आहे। असां हिन में सख़्तु लफ़्ज़नि में मज़ामत कयूं था। ख़बरुनि जी दुनिया।